ॿारनि बेकार कनि था तंग, ॿारनि बेकार कनि था तंग, न त रवां मां मलंग मलंग मलंग। ओ शिट, ओए ॾिस त मूंखे बुखार आई आहे। कोन थी आई समझी। भाभी, हा शेलू ॿुधाए। भाभी चओ नासपती नासपती। शेलू थींदी करोड़पति। छा थियो? भाभी मथाणो जेॾी महिल ईंदो आहे न छप्पड़ फाड़े ॾींदो आहे। असांजो त छतूं फाड़े ॾियणो आहे। वाह, अहिड़ो छा थी? न पुछो, छॾेसि पोइ पाई पुछो न। हा त ॿुधाए न छा थिए। भाभी मुंहिंजे पुट जो रिज़ल्ट आहे ऐं हुन एग्ज़ाम एॾा सुठा विया आहिनि न, जीअं अनिल कपूर जो झकास। अरे वाह भाभी, रिज़ल्ट ईंदसि मस्तु ऐं नौकरी मिलंदसि ज़बरदस्त। ॾिसजो भाभी, पहिरीं पगार मां वठंदमि मां फ्लैट, ॿी पगार मां टीवी, टी पगार मां कार। क्या करोगे सरकार? हली पे तो जीत बंडी वाली। कल्याणा भैया कल्याणा, कल मेरे घर का पूरा सामान, खिड़की दरवाजा सब लेके जाना। नया लेगी अभी मैं सब, झूना सामान केर यूज कंदो हाणे। अरे वाह, हलो मां ॻाल्हायांव थी भाभी। हा हा, शैलू जे पुट जी रिज़ल्ट अथसि, चेती सुठा विया अथसि पेपर। पोइ अॻियां छा प्लान आहे? अॻियां त पप्पा ॾिसो हाणे चिस्तली खाइण वञिणो आहे, उनखां पोइ थोरो आराम कंदुमि ऐं मथां प्रेम अचे त चक्कर ते मथां वञूं। बेवकूफ़नि जो अपग्रेडेड वर्जन है तूं। फ्यूचर तो पुछां मां। हेॾा मां थी ॿुधायांव हिन जो फ्यूचर प्लान छा आहे। हिन जी ज़िंदगीअ में न ॿ शयूं अथवसि, हिकु घुमण 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 ऐं सुम्हण सुम्हण सुम्हण। ही असांजी औलाद थोरी आहे, ही राजा महाराजाउनि जी औलाद आहे। हिन खे खपे मां 12 बजे उथां, हुनखां पोइ 2 नौकर हिनखे अची बेड टी ॾियनिसि, हुनखां पोइ लॻो पियो हुजे पंहिंजे मोबाइलनि में। ॿुधाए लाइट जो बिल भरियो तूं? कटे वञनि त? लाइट जो बिल भरण वियोमि मां, लेकिन लाइटां जी लाइट बंदि हुई। हुननि जी लाइट बंदि हुई? अरे लाइट ऑफिसरनि पंहिंजी लाइट जो बिल ई न भरियो त चई ॿियो कोई त ईंदो न लाइट कटण, त हुननि पंहिंजी लाइट पाण ई कटे छॾी। ऐं गाॾी जी सर्विस जा जो पैसा ॾिना मैं, उहो कराए? करेक्ट, मां वयमि गाॾी जी सर्विस करण, लेकिन जेॾी महिल मां वयमि गैरेज आए चई अॼु मां पंहिंजी गाॾी जी सर्विस थो कयां, त हिकिड़ो माण्हू हिकिड़े टाइम ते हिकिड़ी गाॾी सर्विस करे सघंदो आहे। मां चयोमांसि प्लीज़ यार मुंहिंजी कर, त गैरेज आए चई तूं पोइ अचिजांइ। पोइ मां वयमि मां पोइ, लेकिन जेॾी महिल मां पहुतुमि ॿियो माण्हू पहिरियों ई अची बीठो हुयसि। मां वरी चयोमांसि प्लीज़ मुंहिंजी कर। पोइ गैरेज वारे मूंखे चई अॼु मां तुंहिंजी गाॾी जी सर्विस न करे सघंदो आहियां, तूं सुभाणे अचिजांइ। हाणे तव्हां ॿुधायो मां ननी सी जान छा पियो करे सघां हिन में। तूं आए कहिड़े कम जो बाक़ी असांजे? हा शेलू ॿुधाए। भाभी खीर फिटी वियो, पोइ पनीर ठाहे छॾ न। दाल सड़ी वई, पोइ दाल तड़का ठाहे छॾ। किस्मत मरी वई, छा थे शैलू तोखे? जिंदगी थी वई जेल, मुंहिंजो पुट थी आयो आहे फेल। अरे बापड़ी फेल थी? अरे बापड़ी फेल न थियो आहे, खाली फेल थियो आहे। चरी तूं रो न। छा थियो? नीरज फेल थी आयो अथसि, शैलू रोए थी। अरे हुनखे रवि जे पुट लाइ ॿुधायसि न, जेको फेल थी वियो, महिनत कई पास थियो। चएसि टेंशन न खण। पापा मुंहिंजो हिकु दोस्त री एग्ज़ाम पियो ॾे, त हुनजे पप्पा ख़बर अथव हुनजे छा चई? छा चईसि तूं ॿेर बि एग्ज़ाम ॾींदे न पोइ बि तूं फेल ई थींदे। छा? चएसि टेंशन न खण। तूं ॿेर बि एग्ज़ाम ॾींदे पोइ बि तूं फेल ई थींदे। शैलू वे चवणी त टेंशन न खण, ॿेर बि एग्ज़ाम ॾींदे न त बि फेल ई थींदे। अरे छा? हेॾे ॾे फोन हेॾे। हा भाभी तव्हां टेंशन न खणो, केटी लॻी हूंदसि न। हा त पंहिंजा सिंधी भाउ अथव डॉक्टर कुणाल प्रेमानी, हुननि जी पंहिंजी कंपनी अथव ग्रोविदस कंसल्टेंट प्राइवेट लिमिटेड। हुन में कंहिं बि ॿार जी ग्रेजुएशन में या पोस्ट ग्रेजुएशन में अगरि केटी लॻे थी या कंहिं पढ़ाई अध में छॾे ॾिनी आहे त हुनखे पढ़ाई कराए सुठी ट्रेनिंग ॾेई हुन जो एग्ज़ाम क्लियर कराईंदवसि। भैया पोइ पास थी वेंदो? पास भाभी और जॉब प्लेसमेंट बि कराए ॾींदवसि। अच्छा, हुननि जे हितां घणा ई ॿार कैनेडा बि विया आहिनि। पोइ बॉम्बे में सर्विस अथनि? बॉम्बे, पुणे, अहमदाबाद सभिनी जॻह ते अथव। भैया पोइ मां सुभाणे थी जॉइन करायांसि ग्रोविदस कंसल्टेंट प्राइवेट लिमिटेड में। ॻाल्हायोसि। हा शैलू तूं टेंशन न खण, हर कंहिंजी ज़िंदगीअ में कोई न कोई ॾींहुं बुरो ईंदो आहे। तव्हांजो कहिड़ो ॾींहुं बुरो हुयो? हा आयो न 25 जून। छो छा थियो हुन ॾींहुं? शादी थी हुई न मुंहिंजी। हल ठीकु आहे। ग्रोविदस कंसल्टेंट पंहिंजे ॿारनि खे कॾहिं सुठी सलाह ॾिनी अथव? हुनखे छा था चओसि? लाइट जो बिल भरिया, गाॾी जी सर्विस कराया, गैरेज वारो ठाहियोसि न, तव्हांजी गाॾी सर्विस ई कंदव। तूं पंहिंजो हाणे ॿुधाए छा प्लान आहे फ्यूचर जो? हिते ॿार डॉक्टर ठही विया, इंजीनियर ठही विया, छा ठाणे तूं? पापा मां न सोचे छॾियो आहे, मूंखे व्लॉगर ठहणो आहे। व्लॉगर छा थींदो आहे?
व्लॉगर में पप्पा घुमण वञिबो आहे हुते अलॻि अलॻि व्लॉग्स ठाहिबा आहिनि माण्हुनि खे ॿुधाइबो की हे ॾिसो ताजमहल हिते शहनशाह कारीगरनि जा हथ कटिया हुई वेंदुमि कॾहिं दुबई हांगकांग मलेशिया ईअं कंदे कंदे मां सॼी दुनिया घुमी ईंदुमि तोखे हिकु लेफ्ट गिटे ते हिकु राइट गिटे ते अगरि मां थप हणां त तुंहिंजी दुनिया त हिते ई घुमी वेंदी इहा ई त ॻाल्हि आहे न तव्हां मूंखे सीरियस ई नथा खणो खणंदासीं न पहिरियों माण्हू त सही तोखे हलो मां चवां थो फोन स्पीकर ते लॻाए अरे वञिणो आहे फोन स्पीकर ते लॻाए अरे लेकिन लॻाए जल्दी कर हलो ॿुध सैटरडे क्लब हलण जो प्रोग्राम फाइनल थी वे जल्दी हेठि लहो न कपिड़ा बि न वरिता आहिनि मां नाल तुम पागल आहियां तुंहिंजे करे त प्रोग्राम ठाहियो आहे चइजो गाॾी जी सर्विस जा पैसा पिया आहिनि मां अचां थो हेॾो बि अचिजे न वापसि घर में हिन खे मां कढां थी थो घर मां केरु सम्झाए ॿिन्ही खे मूंखे थी चए तूं तव्हांखे भाॼियूं चयूं मां वठी आयव हेलो नमस्कार जय झूलेलाल छा हाल आहे सभिनी जो वीडियो वणेव त लाइक कयो शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो सिंधी टाइम ऐं अगरि तव्हांजो कोई फ्रेंड आहे रिलेटिव आहे जेको कॉलेज ड्रॉप आउट आहे या काई हाउस वाइफ आहे जंहिंखे पंहिंजी एजुकेशन कंप्लीट करणी आहे त करियर गाइडेंस लाइ ग्रो विद अस कंसल्टेंट में ज़रूरु कॉन्टेक्ट कयो हो तव्हांखे प्रॉपर ट्रेनिंग गाइडेंस ऐं जॉब प्लेसमेंट भी कराए ॾींदव व्हाट्सएप हेल्पलाइन नंबर उन्हनि जो स्क्रीन ते ॾिनल अथव हेठि डिस्क्रिप्शन में बि